नाज़रीन, शिकारपुर मावा के आम ख़बर पिया ॾियूं त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग वर्क चार्ज ज़िले शिकारपुर जो ज़िलई इजलास मदे जी वेझो ॻोठ जिंदोदिरो में ज़िलई सदर अख़लाक अहमद भुट्टो जी सदारत में थियो। इजलास में सूबाई चेयरमैन अशरफ अली शाह, सीनियर नायब सदर रिज़वान अली महर, जनरल सेक्रेटरी अब्दुल कदीर महर ऐं ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ु रखंदड़ मुलाज़िम वर्करनि शिरकत कई। इजलास के ख़िताब कंदे ज़िलई सदर अख़लाक अहमद भुट्टो चयो त असां 7-8 सालनि खां सचाईअ सां ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहियूं, पर सिंध हुकूमत असां सां इंसाफ़ न पई करे। असांखे पगार प्रॉपर गवर्नमेंट रूल तहत नथी ॾिनी वञे, जॾहिं त गवर्नमेंट जा कम असां खां पंहिंजे खीसे मां कराया बि वञनि पिया। इन ई मौक़े ते चेयरमैन अशरफ अली शाह, रिज़वान अली महर ऐं ॿियनि अॻुवाणनि ऐं वर्कर मुलाज़िमनि हुकूमत खां मुलाज़िमनि खे पंहिंजा जाइज़ हक़ ॾियण जो पिणु मुतालबो कयो। ज़िलई सदर अख़लाक अहमद भुट्टो चयो त सिंध हुकूमत जी लापरवाही आहे। असांजूं उमिरियूं 45 खां 50 साल थी वियूं आहिनि, पर अञा असां कचनि मुलाज़िमनि खे रेगुलर करण बदिरां वरी ॿिया मुलाज़िम भर्ती कया पिया वञनि, जेको सरासर नाइंसाफ़ीअ ते मबनी फ़ैसिलो आहे ऐं अहिड़ो फ़ैसिलो असां कॾहिं बि क़बूल न कंदासीं, छो त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में पहिरियां असांखे रेगुलर करण जो हक़ बणिजे थो। असां पंहिंजे हक़ ते कंहिंखे बि धाड़ो हणणु कोन ॾींदासीं। असां कोर्ट जो सहारो वठंदासीं, पर अहिड़ी नाइंसाफ़ी क़बूल न कंदासीं। अगरि पोइ बि इंसाफ़ कोन मिलियो त मजबूरन रोडनि ते निकिरणो पवंदो, जंहिंजो आगाज़ असां 27 डिसंबर शहीदनि जे मज़ार गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो खां कंदासीं। नौशेरो फेरोज़ वयासीं, मीरपुर ख़ास वयासीं, या जेको शिकारपुर में धाणो हयोसीं, या साईं जेको आहे इंजीनियर साहब आयो उन ॾे वयासीं, चीफ साहब ॾे वयासीं, जेको ॿियो सनोतलो डीसी साहब ॾे वयासीं, तेज़री ऑफिस वयासीं। ज़रूरी असांजा ख़र्च थिया। इन बारे में जेकॾहिं तव्हां असां खां डिटेल वठो त तव्हांखे अंगनि सां असां डिटेल ॾींदासीं। चीफ साहब वटि हेतिरो ख़र्च थियो, कराची में हेतिरो ख़र्च थियो, मीरपुर ख़ास में हेतिरो ख़र्च थियो। कोई भी पुछे तो पुछी तो सके।